मुझे रबर हुसैन जी विलादत थी। बोला जो कोरड़ करे सुभान अल्लाह दवे उठे प्रोग्राम का थोड़ा आगे में भरल हो जगह हुसैन जी विलादत थी। हुसैन जी दाई केवल कारे पे भजे केवल कारे पे भजे मुझे रसूलुल्लाह दिसी कर फरमाई छाए मुझे महबूबा मुझी उम्र ताइबे में गुजरी वई जे भी औरत के पार के मंदो उनका बोन के पलीती भी इंदिया उनके गिलादत भी इंदिया हे शान जेतरो मड़ाई एतरो सीने जो जोर लगाए दस्तगीर जो नारे जो राजा नारे बाबो राजी करे दी वो ताई दे कर महबूबा मां हैरान आया कि सच्ची खातून के हुसैन जायो न हुआ गिलादत आईया न हुआ पलीती आईया न पिन जो इमाम तो फरमाए ए ताई न घबरा अल्लाह ताला या पलीती मां मुस्तफा के बारे का बात कर नारे तकबीर नारे रिसाला नारे खिलाफत नारे हैदरी नारे पीर सभी के माला 100 स्पीड दे इजाजत में अंदार वाले दादा भेज दस्तगीर जो नारो इया न हथ मथे कंजू साहब न करे मुस्तफा जो घरानो पाका प्यारा दोस्तों हर औरत के हर महीने में 3 ॾियारा या 5 ॾियारा पलीती अचे उहा औरत उन ॾियारनि में निमाज़ जे वेझो नथी वञी सघे पोइ वञी क़ज़ा करे पोइ निमाज़ूं पढ़े पर मुस्तफा जी पाक फातिमा मुस्तफा जे घराणे जो शान ॿुधो शान वरी त रण करे सुभान अल्लाह उहा अम्मा फातिमा ज़हरा जेकी 3 ॾियारनि में हिकड़ी निमाज़ भी क़ज़ा न कंदी आहे पूरा महीनो निमाज़ अदा करे इते मुस्लिम के इमाम अहमद रज़ा जो कलम इस्तेमाल थो पे लफ्ज वरनी तो भेज दस्तगीर जो नारो ए बुधा जा बगदाद में दस्तगीर राजी जन्नतुल बकिया में मुर्शिद आशिक शाह राजी इमाम अहमद रज़ा बात के पांजे दरबार दे राजी इमाम अहमद रज़ा कलम खयो आका तेरे नस्ल पाक में है आका तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का महबूब तू है नूर है तेरा सब घराना हाथ में लेकर दादा भेज दस्तगीर जो नारो चलो मुस्तफा जो घरानो पाका मुस्तफा जो घरानो चो मुस्तफा जो घरानो जो अकीदो आबे जी जरूरत भी काने आवाज कर मुस्तफा जो घरानो जो घरानो के घराने जड़ो न थो थी सके मुस्तफा जे घराने जड़ो के जो घरानो न थो थी सके तो बुधा तो महबूब जड़ो है मुला किया थी सके अच्छा हने कुरान में बुध अल्लाह ताला मुझे दिल पर नबी जे घराने जी पाकाई तो बयान करे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अलकुमुर रिजसा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा के जितरो कुरान बड़ो उतनी लड़कन सुभान अल्लाह बेशक महबूब रब त इहो ही थो चाहे तुझे घराने का पलीती दूर करे तुझे घराने के पाक ही सुठो बनाए छड़ा महबूब रसूलुल्लाह जे घराने के अल्लाह ताला पाक ही सुठो बनाए छड़ियो मां तो पुछा कया महबूब जा परवानो जेके रब करीब जे घर जे पाकाई बयान करे दुनिया में एड़ो पाक घरानो थीदो इते आशिक कलम खयो सुभान अल्लाह जो तो मां अर्ज कया अञा ॾाढा रड़ करे जे तोखे विलायत
वठ दरवाज़ो है दरजो मुझा मौला जो रण करे सुभान अल्लाह तो वो मुझो बेड़ो पार फरमाया जे तोखे विलायत आथुनी तवठ दरवाज़ो है दरजो और जिंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत थी पो है दरजो शान 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 अली रब जे घर मां अली जी विलादत बैतुल्लाह में अम्मा सजी खातून जी विलादत मुस्तफा जे घर में घोट अल्लाह जे घर मां कुआर मुस्तफा जे घर एड़ो घराणो बुधायो तो सही ना ओ जी काबे में थी विलादत जी मस्जिद में थी जिंजो भी इबादत मां छोड़ पिया सब जे तोखे विलायत आथुनी तवठ दरवाज़ो है दरजो शेर हले कंहिंजी दिल थी जावे जेतिरो शेर वणाई ओतिरी सुभान अल्लाह चइजा ओ जंहिंजे रूह खे पांजो रूह सजो जंहिंजे जिस्म खे पांजो जिस्म सजो उनखे ॾिठो तंहिंखे बेइज्जती सॼो ॾिस शान सईद जे शोहर जो ओ जंहिंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत थी पए दरजो आखिरी शेर बुध जो खैबर जो किलो अल्हम्दुलिल्लाह ने मुहर्रम शरीफ जी पेरन तारीख में खैबर जे किले जी हाज़िरी न खैबर जो किलो बुधन लो पर आखिर ता दिसी आयो जिते मरब के सोए हैदर करार तरार नहीं उनके कटे घोड़े के कटे मुर्स जेडो हेठ लई वई उन मरब जो अली वात करन पाण फर इयो ही त हैदर जो कमाल अड़े चुर त सही चरियो अध वनी हेडे किरो अध वनी हेडे वो चश्मो पानी जो निकरी पियो जेको अज ताईं जारी आ मुझे रबर जन्नतुल बकिया वाले जो मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी फरमाया जेको सोने हैदर जे तरार वारो पानी पिए दो उनते कदे भी दुश्मन वार करे न सकदो वो पानी नसीब थियो अदा दुआ तो क्या मुझे बोला जेको रड़ करे दस्तगीर जो नारो बुधाए उनके भी ये पानी नसीब फरमाया पंजो भाव सॼो हर जाइ ते पाण सां आहे गॾियो जे एतबार न थियो मुंहिंजा लफ़्ज़ सुभान अल्लाह ते जा तोखे बि हाज़िरी न थी वेंदी जे एतबार न थियो मुंहिंजा तपो तू दिसवा क्यों खैबर जो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिले अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते कुर्बान
मुस्तफा जे घराने दा एड़ी केर दीन खातिर कुर्बानी दे जेड़ी मुझे मुस्तफा जे घराने कुर्बानी दिनी ये मुझे रब हुसैन जो जिगरा ओ सजो कुटुंब को है पोए ते न तो हटे जो मौला है एक हुसैन जो सिरा हजार हुजन हुसैन पाजे नाने जे दीन का कुर्बान करे छड़े अल्लाह अकबर मुझा प्यारा दोस्त मुझे दिल पर नबी जे कुल्हन जे सवारन जो काफिलो ओ जरे पलीदन मजबूर कयो मुझो हुसैन ओड़न वारी बरसात सा नाने जे गुंबदे खतरा ते आयो नाना ओ नाना हुसैन रोंदो आयो पांजा अहल बत वठी करे अखिन मां भी पानी हले तो दिल जा गोड़ा भी हलन था नाना यकीनन मदीनो छडण दुखियो आ ओ नाना पलीदन ॾाढो मजबूर कयो आ तुझे कुलरन जो सवाल हुसैन अज तुझो मदीनो छॾियो थो वञे छो जो आदा बीमारन के दवा जे दरदा मिले उहे दरवे का विसरण जहिड़ो आ उहो मदीनो जेको 10-15 ॾींहं मदीने पाक में रण जा मिली था वञ ओ जॾहिं मोटे थो त अखियुनि मां लुड़क हारींदो थो वञे बेहोशी जा दौरा पंदा था वञनि छो जो जहिड़ो भी मरीज़ मदीने जे गलिन में पुॼंदो आहे उनखे रब मुंहिंजे महबूब जे सदके शफा ॾेई छॾींदो आशिक़ तॾहिं त इश्क में कलम खयो सुभान अल्लाह जो मार छो था हर हर हकीम दे मूंखे खणो छो था हर हर हकीम दे मूंखे खणो जात थी दुस मदीनो घुमाए अचा मुझा मौला जो को सुभान अल्लाह जमे जल्दी न मैसेज सके जल्दी उनके मदीने वाले ताजदार जो दीदार महबूब जो दीदार छो था हर हकीम दे मूंखे खणो जात थी दुस मदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी दवा खाना मुझे दर्दन जी दवा खाना मुखे मदनिया जे दर ते पुजाए अचा मुखे मदनिया जे दर ते पुजाए करे तो सुभान अल्लाह अल्लाह ओ मुझे महबूब जा परवानो मुझे दिल पर नबी जे कुलरन जे सवारन जो काफिरो मदीने के रोई करे ओ मुझे हुसैन पाजे नाने जे गुंबद खतरा ते आयो नाना भली दंदा दो मजबूर कयो मदीनो छडण ॾाढो ॾुखियो आ हुसैन पाजे नाना जी मज़ार में चिमड़ी पियो नाना ओ नाना तुझो मदीनो छडण दिल नथी जवे पर पलीतन मजबूर कयो मुझो हुसैन रोई रोई करे पाजे नाने जे मज़ार ता मोकलाए अम्मा सच्ची खातून जे मज़ार ते आयो अम्मा मदीनो अज तुझे जिगर जो टुकड़ो हुसैन मदीनो छडियो तो वने अरे हुसैन रोई रोई करे मदीनो छडियो कुर्बान जा मुझे प्रिय जे मदीने जे गलिन ता ओ जेको हिकड़ो दफो दीदार करे जिंदगी गुजरी वने मदीने जो नसोन जी ज़हन मां न छोड़ रही सके दुनिया जा नक्शा रही सकन था अरे तो ओ हुसैन जे जी विलादत भी मदीने में आ अल्लाह अकबर जे जो पालना भी महबूब जे हंज में आ अज ओ हुसैन मदीने के छडे करे मक्के जे शहर जे हलियो आयो ओ मक्के वारन जे ला ईद थी ओ मुझो दिल पर नबी जो नवाज़ हुसैन आयो आ कूफिन पे खत लिखया सुना हुसैन
है दिया मुझे हुसैन मक्के के चले करे ओ करबला जे मैदान में वया मुनी करबला जो मैदान वसायो कुर्बान मुस्तफा जे कुलन जे सवाल का ओ मुझे महबूब जा परवाना होया भी जन्नत जे नौजवानन जा सरदार जन्नत जे नौजवानन जा जन्नत जे नौजवानन जा अदा कुर्बानी भला वो दे खिदमत वो करे जंके अदा आसरो जे दाल मुखे जन्नत मिले आई उनके या लालच जे तमो रब राजी थे बस मुखे जन्नत मिले पर हे तो हुई आई जन्नत जे नौजवानन जा सरदार नमाज़ू पो पढ़ियो हज पो कयो रोजा पो रखियो अग में सरदारी मिलियल हुई पोसर देण जी जरूरत केड़ी ही टिन ॾींहंनि जो उञायल ते रहण जी जरूरत केड़ी ही एतरी तकलीफ़ सण जी जरूरत केड़ी सिर्फ तो असां गदड़न जे लाइ तकलीफ़ काटियो करबला जे मैदान में हिकड़ो ॾींहुं गुज़रियो मुंहिंजे मुस्तफा जे कुलनि जे सवारनि जो पाणी बंदा ॾींहं गुज़री विया 3 ॾींहं अदा तो असांखे कलाक जो अञा केतिरी सताईंदी आहे पर 3 ॾींहंनि जा उञायल हा पोइ बि नाने जे दीन खे न पिया छॾनि रोई पियो हुसैन मदीने में नाने का जदे मोकलायो तुझ मूतिया एहसान वदो तो कुलड़न ते मुखे घुमायो रोई पियो हुसैन मदीने में नाने का जदे मोकलायो अहल बैत नाना सजाया छई नंढड़ी सकीना भी मोकलाए पई पर्दे जी पारत आखे तो सबूर असां के सिखारो तो रोई पियो हुसैन मदीने में नाने का जदई मुकलायो शहर अबाणो सा इजड़न दुखवा नाने जो मदीनो मुखे मिठवा विलादत मु जीती थिया मुखे नाने साफालियो वाह सोने रबर हुसैन जे मकाम का कुर्बान वञा 3 ॾींहंनि जा उञायला पर वाह हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम नंढड़े अली अकबर जो जनाज़ो हथनि में आयो पोइ बि हुसैन खे सब्र जो सुभान अल्लाह जॾहिं हज़रत अली अकबर सरकार हू बहु मुस्तफा जे सूरत वारो पर उन जो भी जनाज़ो मुझे हुसैन के हथड़न में आ पर प्यारा दोस्त वाह हुसैन पोइ ते न तो अटे पयो ओला है त हिकड़ो अली अकबर हज़ार हुजन मुस्तफा जे दीन त हुसैन कुर्बान करे छॾे हज़रत अली अकबर जी शहादत थी तो बीबी ज़ैनब साण हुसैन दे आई अदा हुसैन मुखे इजाजत दे त मां पंहिंजे बाग जा गुल ओन मोहम्मद भी नाने जे दीन तां कुर्बान कयां
त जने उहे गुलाब जा गुल मासूम पाने जा मुझे रब हुसैन जे सामो आया मुझे हुसैन ओन मोहम्मद के सीने सा लाए अदी गुलाब जा गुल की कुर्बान कराया ये त मदीने में हली मुझे नाने जे दीन जा वारिस बनदा मुझे नाने जे दीन के हलाइंदा त बीबी ज़ैनब साण रो लाए करे हुसैन जे कदम ते रखियो अदा हुसैन वादा दे त इजाजत न दी दे न उठदी साए मत क़यामत जेदी अम्मा सजी खातून दोरा पोडे त ए ज़ैनब पांजा बच्चा अली असगर का वधीक प्यारा कयई हजरत अली अकबर का वधीक प्यारा कयई ओ सुना हुसैन जे त इजाजत न दी दे त ज़ैनब को न उठदी हजरत हुसैन पांजी भेण के मथे ते जुम्यो दई करे अदी उठ त सही मथे अल्लाह अकबर इजाजत मुझे रब हुसैन दिनी अम्मा बीबी ज़ैनब नंदन नींदरन के हथन सा पई सिंगारे याद सिंगार कोन हा यूं त फड़ियूं कोनो हथन पाए प्यारा दोस्तों वारन के फड़ी वांगुर सेट करे बीबी पाक गद थी वयो खीमन जे अंदर ए अदी ज़ैनब छाती करे ओ अदी अज मुजा नंढड़ा शहजादा करबला में घोट बणया ता वजन घोटन के सिंगारे मोकलबो अल्लाह अकबर नंढड़े और मोहम्मद के अम्मा बीबी ज़ैनब सिंगारे करे सीने सा लाए करे अदा तमाम भी त बचड़न वारा हुंदो बचड़ा के न मिठा थींदा ओ जने एडो वक्त अचे त अमर पांजे बच्चन के लिकाई दिया रवा मुझे मुस्तफा जे प्यारा दोस्तों बच्चन जे कीमन में मर्द त बहादुर हा पर औरतों भी बहादुर हूं हजरत बीबी ज़ैनब साण और मोहम्मद के सीने सा लाए बच्चा ओ ओन मोहम्मद इयन मोट जो मामा जो खीर मलाए जो तो ओन मोहम्मद अम्मा जी चेहरे दिसी अम्मा के अर्ज कर लगा अम्मा दुआ कर तू जो कमा करबला जो मैदान बलण ओन मोहम्मद जो कमा और मोहम्मद जी उम्र वडी काने का बस 11 साल वांगुर इया उम्र नंढी उम्र हजरत ओन मोहम्मद के अञा अगते हलिया त वरी बीबी ज़ैनब साण सददी करे ओ बच्चा ओन मोहम्मद भी हो त सही जी अम्मा ओ बच्चा मत यजीदी पुछन वत के जे बाग जा गुल आयो के जा शहजादा आयो मां ज़ैनब जा शहजादा जे नसल राजो अज करबला में सद राजो तो मुझे हुसैन जे दरजा गुलाम सद राजो हुसैन जे दरजा नौकर सदाजो ओ बचा वारो कयो पांजे नाने जी दीन के बचायो ओ न मोहम्मद सोने हुसैन जे कदमन ते आया मामा हुसैन आने दुआ कर तुझो कमा करबला जो मैदान मलान ओ न मोहम्मद जो कमा जने मासूम शहजादा ओ न मोहम्मद करबला में आया अल्लाह अकबर यजीदी पान में मशवरो करने लगा नंढड़ा न बस हिकड़ो पहलवान मोकलियो बेचैर बम मोकलियो टे चयो इनके इया टिन ॾींहंनि जो उञायल न समझो ओ इन्हनि खे टिन ॾींहंनि जो बुखायल न समझो इन्हनि जे जिस्म में हैदर जो खून इन्हनि खे इया न समझो इन जे लाइ के वॾा पहलवान मोकलियो 25 पलीत वॾा पहलवान ओन मोहम्मद जे लाइ मोकलिया विया जॾहिं 25 पहलवान ओन मोहम्मद जे साम्हूं आया त ओन तो मोहम्मद के चवे अदा ओन जी अदा मोहम्मद अदा तू एदा वार कर त मां एदा वार कया नंढड़ा मत पलीत मारे न विजन ओन मोहम्मद अल्लाह अकबर जो नारो हणी छा उमरा छा नाने जे दीन जो कतुरा
ओन मोहम्मद जदे जंग जे मैदान में लांदा अल्लाह अकबर जो नारो हणी हेडो अम्मा जू दुआऊं त हेडो रब हुसैन जू दुआऊं भी गदू अल्लाह अकबर जो नारो हणी करे जो नंढड़ा मासूम न था अदा 25 पहलवानन खे इन नंढन ओन मोहम्मद तलवारुन जा वार करे उन पलीतन के जहन्नम में पुजाए छड़ियो 25 पलीत मरी विया जहन्नम में पुजी विया हजरत ओन मोहम्मद जेदा वरी बियो टोलो आयो किसी करे जवन लगा अवा केंजा शहजादा आयो जवन लगा असा शहजादा ना आयो ओ असा हजरत हुसैन जे दरजा गुलाम आयो जवन लगा अजो त अवा के थदा पानी भी पिया रहियो अवा के दुन दियन जी उन्य भी हुंदी भूख भी हुंदी त ओन मोहम्मद जवन लगा पली तो अवा जा ताम न था खबर अवा जा थदा पानी न था खबर असा के खपे त पांगे नाने रसूलुल्लाह जो कुरान खपे असा के नाने रसूलुल्लाह जो दीन खपे हजरत ओन मोहम्मद जे मथा जने वार करण शुरू कयो वरी नंढड़न अल्लाह अकबर जा नारा हणी करे वार कया वरी ॿिया भी 25 पहलवान पलीत यजीद ओन मोहम्मद जहन्नम में पुजाए छड़िया बिन नंढड़न 50 पलीत जहन्नम में पुजाया त वडो नंढे दे निहारे दा हल त अम्मा के मुबारक दई चो त अम्मा तुझो खीर मलायो से त नंढड़ो निमाणियो अखियों करे अदा अम्मा जो चयो त जिंदहन मोट जो मगर रज न थी पवे अदा हल मुबारक त अम्मा के दई चो तुझो खीर मलायो से ओन मोहम्मद खीमन जे अंदर आया त बीबी बाग ज़ैनब खा ता निकरी वई ओन मोहम्मद जिंदा छो मोटी आया हो ओ अम्मा तो के मुबारक देण आया हूं असा तुन दियन जे उन्यायलन 50 पलीत दीन नाने जी दीन जा जन्नत में पुजाए आया हो ओ अम्मा तो के बुधाण आया से त तुझो खीर मलायो से बजा इन मोटो जो कुर्बान थियो त मां कयामत जे दी नाने रसूलुल्लाह जे अग्या नाज कया अम्मा ओए नंढड़ा था चवन अम्मा जे करे पानी जा बढुक मिलन त सब पलीत तोखे ढेर करे जो अम्मा सची अम्मा बीबी ज़ैनब ॾिसी करे चवण लगी बच्चा अम्मा दुनिया जा पानी छा कंदो अम्मा जे ला त नानो रसूलुल्लाह अब कोसर जा प्याला हथन में झली बीठो वा अम्मा जे ला त सची खातून आपे कोसर जा प्याला झलियूं बीठी आ ओ हजरत मौला अली आपे कोसर जा प्याला झलियूं बीठो आ ओ मोहम्मद दुआ बिनी करे वरी करबला जे मैदान में आया त बीबी ज़ैनब हुसैन जे कदमन ते आई अदा हुसैन जी अदी अदा इजाजत दे तखी मन का बाहर निकरी दिसा मुझो ओन मोहम्मद की था कुर्बान तो मुझो हुसैन तो चवे अदी असा पर्देदार मत पर्दे में फर्क थी वने बाहर की में का न निकल जा हेडो ओन मोहम्मद जी लड़ाई शुरू थी वई बीबी ज़ैनब उन अंदर खी मन जे अग्या तलवारुन जा चमकाट दिसी करे उतो मरहबा जा आवाज दही रहिया मरहबा ओन मोहम्मद मरहबा ओन मोहम्मद अदा पलीतन जा तीर तलवारुन डाडा दिखा हजरत बीबी ज़ैनब जे बाग जा भी करबला में गुलगू माट जी विया और मोहम्मद भी शहीद थी विया हेडो पलीतन राड़ कई हुसैन पांजे भाणे जन के खड़ो हजरत हुसैन जो बाहर जे तो ओन मोहम्मद जा जनाजा करबला जे मिट्टी ते पहलन मुझो हुसैन ओन मोहम्मद जा जनाजा हाथ में खड़ी अदा अवा भी बचड़न वारा हो तवा जे बचड़े
जेको टूटी पंदी आ तभी सही न सघंदा आहियो अॼु त मुस्तफा जे बचन जे जिस्म ते तलवारुनि जा वार तीरन जा तलवारुनि जा वार तीरन जा निशान प्यारा दोस्तो तीर हज़रत हुसैन और मोहम्मद जो जनाज़ो खड़ी जने अंदर खीमन में खड़ी आयो त क़यामत सुबह जो मंज़र बनी वियो ओ मुझे प्रिय जे बचन जे खीमन मां राहो प्यारा दोस्तो आओ निकरी वयो त ओ मोहम्मद भी शहीद थी विया सजो मुस्तफा जो घरानो कुर्बान थी वियो बहादुर तन मुझे हुसैन हथन सां खड़ी जनाज़ा कठे कया अदा हिकड़ो जनाज़ो घर में थे त अवां कुलो भी न ॾेई सघंदा आहियो ओ बेहोश थी कुंडुनि ते किरिया पिया हूंदा हो बाबा ॼणा तव्हां असांखे उथारींदा विहारींदा आहिनि ओए आम दुनिया जा माण्हू कोन हा हे त मुस्तफा जे कुल्हनि जा सवार हा जन मुंहिंजा प्यारा दोस्त उन्हनि खे कहिड़ी ख़बर तीरनि जी तलवारुनि जी उन्हनि त पंहिंजे नाने जूं मिठड़ियूं ॾिठियूं उहो हुसैन अकेलो बहादुर हुसैन प्यारा दोस्त खीमन खां बागन खां मोकिलाए अॼु हुसैन भी बागन खां हुसैन मोकिलाए थो त पाक ॾिसी चवनि था हुसैन साईं तूं जो वजह तो असांखे मथी ॾे केरु वठी हुसैन तो फरमाए त मुझे नाने जी दीन जे मथा इम्तिहान अची वियो अॼु हुसैन पास न करे त केर पास कंदो मुंहिंजो हुसैन पंहिंजे मथे ते नाने जे नबूत वारो ताज पाए बाबे अली जी जुल्फकार तलवार खड़ी करे हे उहा हेदरी तरह रही जो हज़रत अली बयान में तलवार कढ दो अर्श जा फरिश्ता पंहिंजा अर्श ते पर लिखाए छॾींदा अॼु उहो मुस्तफा जे गुलनि जो सवार हुसैन घोड़े ते चढ़े पियो त न पियो चढ़ी सघे अल्लाह अकबर अॼु कोई हथ ॾियण वारो टेक ॾियण वारो कोने सारे ॾियण वारो कोने त बीबी ज़ैनब से अर्ज़ करे अदा हुसैन कल ॿियो कोई टेक ॾियण वारो न आहे त बाक़ी भेण जो बैठी भेण हथ ॾिनो हुसैन घोड़े ते वेठो अदा हेॾे तवजो कयो मुंहिंजे प्रिय जे बचन जे दर्द जो दास्तान त ॿुधो हज़रत हुसैन घोड़े ते चढ़ी घोड़ा अज हल हुसैन पंहिंजे नाने जे दीन तां कुर्बान थे हुसैन लगाम खां छिकियो त घोड़ो न पियो हले कंध सां पियो इशारो करे सुणा अॻिते कीअं हलां तूं त लगाम खां ॾाढो छिकियो पर हेठि त निगाह कर मुंहिंजे महबूब जे गुलनि जे सवार हुसैन जी हेठि जो नज़र पई त नंढड़ी सगीना घोड़े जे ठगुन में चिपड़ी पई आहे ओ घोड़ा मुझे बाबे हुसैन के करबला में न खणी वंजा जेको वने तो त मोटे ही को न तो हज़रत हुसैन उन बचड़ीअ जे दर्द जूं दाऊं ॿुधी करे घोड़े तां लही नंढड़ी सकीना के सीने सां लाए चवे तो बचा मूंखे वञण ॾे छो जो नाने जे दीन जे मथां इम्तिहान अची वियो आहे दिलासा ॾे पियो त नंढड़ी रोई करे अर्ज़ी करे बाबा ॾाढा दिलासा नहीं ओ न मोहम्मद भी को न मोटियो ओ बाबा दादा दिलासा नहीं हज़रत अली अकबर भी को न मोटियो ओ बाबा दादा दिलासा नहीं अली असगर जो भी झोलो अञा खाली पियो ओ बाबा मां के जा पिंगालो दींदस ओ मां रातियों के सां खेदंदस अली अकबर भी को न आयो बाबा तू वने तो मूंखे सीने ते सुमारे कुरान जो लोलियूं केर ॿुधाईंदो बाबा तू वने तो असा के मदीने केर वठी हलंदो मुंहिंजो रब हुसैन पाकन के नंढड़ी सकीना जी बारत करे
पाण हुसैन घोड़े ते चढ़ी अल्लाह अकबर जॾहिं करबला जे मैदान में आयो 20 खां 22,000 फौज यज़ीद जी हेॾो मुस्तफा जे कुल्हनि जो अकेलो हुसैन सवार वाह हुसैन तुझे बहादुरीअ खे सलाम जे पासे ॾाढा माण्हू हुजनि 20 हुजनि हिकिड़ो छा करे सघे पर मुस्तफा जे कुल्हनि जो सवार शेर खुदा जो बचड़ो वार जॾहिं हज़ारनि यज़ीदनि जे विच में गाए पियो त यज़ीदनि में ट्राकोड़ा पजी विया जीअं शींहं बकरनि में अची वञे यज़ीद भॼण लॻा प्यारा दोस्त मुंहिंजे रब हुसैन जी हेतिरी तरार जॾहिं हली हज़ारे पलीत जहन्नम में पुॼाए छॾिया दाऊं कयूं वारो कयो जल्दी कयो पंहिंजे हथियारनि जा मुंहुं खोलियो तीर हलिया नेज़ा हलिया भाला हलिया मुझो हुसैन तो आज इनके तीरन जी केड़ी खबर भालन जी केड़ी खबर मुझे हुसैन त पांजे नाने जू मिठड़ियूं ॾिठियूं इन तीर तो कोन ॾिठा जंहिंजो जिस्म पशम खां वधीक नरम हो उहो हुसैन कॾहिं त नाने जे कुल्हनि ते चढ़ी करे नाने जा ज़ुल्फ वठी करे नाज़ छिके त नानो रसूलुल्लाह ओॾे पियो हले कॾहिं त हुसैन नाने जो कुल्हनि ते चढ़ी सवारी पियो करे कॾहिं करबल जे मैदान में हुसैन जे रग रग में तीर मुंहिंजो रब हुसैन घोड़े तां जो हेठि आयो त तारीख़ जा किताब लिखंदा नाने रसूलुल्लाह जी मुंहिंजो हुसैन करबला जे मैदान में रग रग में तीरा शिमर अॻिते वधियो मुंहिंजे हुसैन जे गले ते अची खंजर रखियईं त मुंहिंजे रब हुसैन हक़ल फरमाई अंधा ओ अंधा शिमर अंधा इन जगह ते तुंहिंजो खंजर कम कोन कंदो छो जो इन जगह ते नानो ॾाढी मिठड़ी इन जगह ते अम्मा सजी का ॾाढी मिठड़ी बाबो अली इन जगह ते ॾाढी मिठड़ी तो तुझे खंजर तलवारूं कानो कम कदा पलीत नमाज जो टाइम थी वियो परे हट मां हुसैन आखिरी सजदो रब जी दरबार में कया हुसैन उठे पे उठी न सके मुझो रबर हुसैन टेकन सेकंड ते उठियो चाल जैसा दाह जो सर जो ए मुस्तफा जे कौन पाक मां हुसैन जो को मुस्तफा जे कुल्हनि जो सवारा जो सिर ले दे प्यारा दोस्तों धड़ तक करबला में हो धड़ जुदा थी वियो नेज़े ते सर सवार कयो वियो पर हुसैन जे ज़बान तो पलीत कुरान जुदा न करे उते भी मिठड़ियूं लोलियूं कुरान जो हुसैन जे ज़बान ते जारियूं करबला जे मैदान में अहल बेदन जा खीमा होया कुरान जो लोलियूं पढ़ी कुर्बान थी लावया कुरान जो लोलियूं पढ़ी कुर्बान थी दावया एक कुर्बान थे पोत पियो जल्दो ते पोते पियो कुरान जो लोलियूं पढ़ी कुर्बान थी दावया आखिर में नेज़े ते तिलावत खुदाई दावया मैदान जंग में जबे
वो सोने हुसैन जो जियो दादा तो सुभान अल्लाह जाओ हजारन यजीद जा तलवार सा कंधला हे छया कुरान जो लोलू पड़ी कुर्बान थी दावया साईं गुल अहमद शाह बयान करे तारीफ सजो जान पियो करे प्यारा आशिक पंज तन जा शान गाई दावया कुरान जो लोलू पड़ी कुर्बान थी दावया करे जो प्यारा दोस्तों सुनियो अमा के मुबारक जो हुसैन जो अदब वारो गम अल्लाह ताला सुनन के नसीब फरमायो दादा दादा जाओ अना दादा अदा हुसैन जो गम भी मलाए सुनी जान ऐं सब्र करे भी सुनी जान दादा दादा तो जाओ सुनी सुस्त नाइन सुनी साबरी न सुनन जे सब्र के सुस्त न समझो दादा रड़ करे तो सुभान अल्लाह जाओ ओ दुनिया वारो हे सुनन के मुझी इल्तिजा है सुनन के असा न के जे मदद ते टोक कंदा आयो न के अणवण द लफ्ज गालाइंदा आयो पर पांजो दीन खोले खोले बुधाइंदा आयो पोजे के मोती जा दाणा वणदान पाजे सीने में समाए वठंदो ताडे रड़ करे सुभान अल्लाह मुझे रहबर मुर्शिद खां के पुछा के सुना साईं भले तमा के एतरो हुसैन बाका सा प्यारा त पो सुनी ता पाण के कुटियो छो न था त मुझे रहबर मुर्शिद जवाब दियो अब असा जे किस्मत में जो लिखल ना है असाजे किस्मत में जो लिखल ना है मुझे रबर मुर्शिद फरमाया इमाम भी असा जा वजन कुट जो भी असा इमाम भी असा जा वजन कुट जो भी असा यो किथो जो फैसलो जी चोरी थे या दो ते कुटराज भी वरी न खई यो किथो जो फैसलो मुझे रब मुर्शिद फरमाया मुझे मुस्तफा जी बनाओ छलाओ जे पाजा बेसब्री सा न कुटिया पाजा कपड़ा फाड़या मुझे दिल पर नबी जो फरमाए फलाए सबिली वो मुस्तफा जे उम्मत बजाना है अब महबूब पाजे उम्मत बजा कटी न छड़े इन जे करे ये न कंदा हाथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब दे हे मुझे उनन सुनन जे लाद सा के बिन बेड़न ते थालन बिन बेड़न मारो गुटी मरंदो तरंदो ना गुटी मरंदो तरंदो तो ओ जेको दस्तगीर जे बेड़े में तर चढ़ियो आखिरत में भी बड़ो पावा मुझे दिल पर नबी फरमाया मुझा आन पे त ईअं जे मुंह नबी जे बेड़े जे मिसल जेके इन में चढ़िया वो न दोस्त थींदा न तबाह बर्बाद थींदा जेके चढ़िया उन जो बेड़ो पार थी वेंदो राजी विया तबाह बर्बाद थी वेंदो सुनियो तव्हां खे मुबारक रब इन बर्बादी खां तव्हांजी बचाए छॾियो कादरी तहरीक आता तुम मत कनी भेज दस्तगीर जो नाम एकड़ा एड़ा सुनीला नथो जवान सुधरो तो भलो
पिरियन जे सदके मौको मिलो वरी हयाती में अलाए मिले अलाए न तो रंगी छोड़ कर यक रंग हो जाओ तो रंगी छोड़ कर यक रंग हो जाओ यहाँ सरासर संग हो जाए या हो जाए अल्लाह अकबर मत तू जमे सही बस इनन के भी राजी कयो हुनन के भी राजी कयो प्रिय जगह कद केड़ो खणने सुभान अल्लाह मन तुजी दिल चवदी दस्तगीर दुश्मन के राजी कयो इते गैरत नथी दे बुडी नथो मरे तो दस्तगीर जे पांजे पी जे दुश्मन सा गड खाई सकने तो पांजे पी जे गैरत दे दस्तगीर ते गैरत ना चाहिए तपो न जे नाने जे कलमो छो पड़ियो थी जे करे प्रिय जे बचन जे तो गैरत अचे गुस्ताख के भी सुनान आशिक के भी सुनान अरे गुस्ताख जे को दस्तगीर जो गुस्ताख असा के न तो खपे जो दस्तगीर जो गुनाह बात जे करे दा गुलाम है सुनियो पांजे अकीदे के साफ कयो पांजे दिल के भी साफ कयो जेतरो हिते साफ थीने अते एतरो तू निर्वाह अते एतरो कर्म वधिक थींदो केवल मुझे रबर मुर्शिद का पुछा साईं हे जेको झंडो हणंदा झंडो इयो जायदा मुझे रबर कामिल फरमायो कि कुरान ऐं हदीस मां साबित करे दे पहिरियों असां हणंदा दादा जाओ ना कुरान हदीस में साबित करे पेरे असां हणंदासीं बाकी वढिस भी पाण घड़ीस भी पाण रंग रोगन को खोड़ीस भी पाण वरी बाहू भी पाण पे बदी वेठो वाह जो अकीदो तुंजो बुत भी काफर भी त इए कंदा बुत ठाए करे उनके बैठा बाहू बददा सब कुछ तू आसांजो इयो केड़ो अकीदो आ सुनियो तव्हांखे मुबारक आ जो अल्लाह ताला तो असांखे बुत परस्ती खां पाक करे छॾियो ॾाढा अरण करे तो सुभान अल्लाह शलन काथे कब्ज़ो खपे तो ठका वई झंडो कराई कब्ज़े जे ला मिलियो सुभान अल्लाह अफसोस तुझे अकुल तुझे अकीदे ते ओ सुनियो अल्लाह ताला हक सच वारो मसलक जमात आले सुन्नत नसी फरमायो जे में न का कूड़ा न का ठगिया पूरी कायनात में मादामा सा तो एड़ो मसलक ना है हर मसलक में कान का गुस्ताखी आए वाहिद मसलक जमात आले सुन्नत जे तो गुस्ताखी का पाक अल्लाहु अकबर हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो जो आजा वडे आवाज सां भेज दस्तगीर जो नारो भेज दस्तगीर जो नारो जेको दस्तगीर के गाड़ियों दे तू न बैठो गड खा वाजो ठाए दो उन जा कल मौत अची वई रत खो संगत दस्तगीर जो गुलामन सा रखन जिता तुजी ठाए दस्तगीर जो गुलाम होजे तो दस्तगीर जो गुलामन सा ठंदो ना हां दादा तो जाओ जेको तवे तो दस्तगीर सैयदी ना है तोखे उहो तो वणे अरे तोखे उहो तो वणे दादा के दस्तगीर तो वणे वो पीरन जो पीर दिल बरदस जे ला भिटाई तो सही अरे हिन जो अकीदो तौबा नौज बिल्ला दस्तगीर सैयदी ना है अरे अंदा तो के केड़ी खबर भिटाई का पुछा कर भिटाई तो जाए मीरा शाह मदद कर अकी ओखी अवेर भिटाई जो अकीदो वणाई एड़ो नारो बता जा भिटाई भिटते खुशते दस्तगीर बगदाद में मीरा शाह मदद कर अकी ओखी अवेर मिल्लाह कारण वतीफ जवे पर पाली दे पैर औलाद अली शेर हमारा मदद मुरीदन जी थी रण करे इश्तवारी सागर
दस्तगीर के मन त भलो थई दस्तगीर जो दर वठ त भलो थई ॾाढा ॾाढा त जाओ न त हसन हुसैन दर ते अचण न ॾींदी हाँ भले केॾो बि पंजतन जो आशिक सदा पर पंजतन जे बचड़े खे न मञी त कीअं दर ते अचण ॾींदी ॾाढा त जाओ न बस बियो असां वटि सुनन वटि त लफ़्ज़ कोन्हे तोखे हीअं अर्ज़ कंदासीं मञो या न यारो अव्हां जी अमल दी असां जो त नारो भेज दस्तगीर जो नारो आहे उहो अपनो वही दस्तगीर जो नारो ॿुधाए अञा इश्क वारी रार कर मञो या न यारो अमल दी असां जो त नारो भेज दस्तगीर पंजई तन पिया आहिनि हाणे ॿुध कंजो बचड़ो पंजई तन पिया आहिनि भलारे जो पासो अलीअ जो बचो नबीअ जो नवासो नबीअ जो नवासो जे तुंहिंजो रूह ताणे वठ तूं बीमारे हाणे हिन लफ़्ज़ जो दस्तगीर आहे उहो रार कंदो जे तुंहिंजो रूह ताणे वठ तूं बीमारे असांजे तकिया जो जिया दस्तगीर हथ मथे करे सीने जो जोर न आहे कबूल कभी खड़ी आ दस्तगीर राती थी करे मुर्शिद जन्नत बकिया में राती थी करे दिलवारी दाग भेज दस्तगीर जो नारो दो तो भी आप बगदाद में भी पुजी रही आ मदीने में भी पुजी रही आ तो असांजा बेड़ा पार चुरा मञो या न यारो अव्हां जी अमल दी असां जो त नारो भेज दस्तगीर साई पटे हाणे थोरो वियो अञा हिकिड़ो शेर ॿुधाईंदो साईं मुंहिंजो कलाक पूरो थी वियो 11 लॻी 11 मिंट 10 लॻी 11 मिंट ॾाढा त सुभाणे अल्लाह चओ 11 खां पोइ थी रहा न 11 पोइ 11 खां पोइ 12 खां पोइ 13 15 सही है अला पोइ इहो ई त आहे न 11 वारे दर ते वेंदे त 12 वारे ते पुॼाईंदी 12 वारे ते हिन हिक वटि पुॼाए छॾी ॾाढा त सुभाणे अल्लाह हाय हाय दस्तगीर दस्तगीर भी दस्तगीरा अला तू असांखे दस्तगीर जी दामन मां त इहो फ़ैज़ मिलियो आहे ॾाढा त चओ न उन जन्नतुल बकिया वारे ॾिना मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी इहो त दस्तगीर जो इश्क ॾिनई जो इन इश्क में हसनैन करीमैन जो इश्क समायल आहे सुने अली जो इश्क समायल आहे सुने महबूब जो इश्क समायल आहे ॾाढा जाओ दस्तगीर के जो बचो जो अली जो बचो हिकड़ी जगह तो शेर पढ़ियो भेटाई जो यो मीरा शाह मदद थी अजीता सुनीदा दी आही अब्दुल लतीफ जो हसनी पीर को आदी वो बादशाह बगदादी जे हसन पाक जी औलाद के न सुञातो अदा जे मां तो पूछा के जैसा इमाम हसन रादी नो जे हुसैन दर ते जण दीदो
जैसा हसन राजी होंदो हुसैन उन सा राजी, जैसा हुसैन राजी उन सा हसन राजी। सुनियो तवा असा के मुबारक जो तवा असा के हसनी औलाद जी दामन भी आए तो हुसैनी औलाद जी दामन भी के जवान वेचारा नहीं असा जा 12 इमाम तुझा इमाम असा जा ना सुभान अल्लाह। ठीक है मां तो पूछा कया 12 इमाम सब हुसैनी औलाद मा कया दे हिकड़ो भी हसनी औलाद मा इमाम न कयो तई सुभान अल्लाह सुभान अल्लाह डाडे नारे डाडे हणदी न को ज्यादा नंगर दे सुभान अल्लाह। मैं यार दी घड़ो दी भर दी हाँ मैं यार दी घड़ो दी भर दी हाँ भर दी हाँ दस्तगीर जे नाले सा मुसीबत जा जंजीर ठरंदा जे जो अकीदो आ वो कबूलियत जी घड़ी आ वो रड़ करे दस्तगीर जो नारो बुधाइंदो पीर पीरा मुर्शिद मीरा अरे नाम जिधे जगह तना तकीरा हथ मथे करे नारो बुधा मुसीबत जा जंजीर तुम था कामिल मुर्शिद कर दी हाँ मैं यार दी घड़ो दी भर दी हाँ भेज दस्तगीर जो नारो चार यारा को जो नहीं मनीदा मुफलिस दे मफऊल रहेगा मशेर भूल गया मैं तरक तनानो कर दी हाँ मैं यार दी घड़ो दी भर दी हाँ भेज दस्तगीर जो नारो आखिरी मुर्शिद जो शेर बुधो पर मुंजो पीर मुर्शिद आशिक अली मैं दफे बुधाई सही है हथ मचे करे भेज मुंजो पीर मुर्शिद आशिक अली अदात सुंदर बार है करहली मिटात सुंदर बार है करहली ओ उते अर्ज में सजल साथियन अल्लाह काथो या खादिम अजल रहन रात के वजन के मिली हाथ मथे खड़ी भेज दस्तगीर जो अदाब सुंदर बार करहली बुलबुली लगा जा सुभान अल्लाह जाओ तेरे फकीर तमा तो सुभान अल्लाह जाओ ना अदाब सुंदर बार है करहली ओ हली की अच्छा चरिया का कुछ सही ज़ंजीर में कैद किया था छुट सही बीमार में कैद किया था छुट मत भूल जे भाऊ औलाद अली दरबार है करहली राजा ने भेज दस्तगीर जो नारो ओ दीदो गुलामी उजड़ा फकीर ए लफ्ज सच्चा हो जन तो दस्तगीर जो नारो बुधाजो यार मुर्शिद के सदके मिलियो दस्तगीर
दस्तगीर जो दर किथा मिलियो के किथा मिलियो तो असा के डाको लगो तो दसो वारो जो न जे तरफ डाको लगो दस्तगीर जो मोहब्बत जो साडा भेज दस्तगीर जो नारो तेरा मुर्शिद जसद की मिलियो दस्तगीर नवाबाजी कई खुदा किस्मत भली अदाद सुंदर बार है करहले मुझो पीर मुर्शिद आसखी सरदार अली हाथ बचे अली भेज दस्तगीर भेज मुझो पीर मुर्शिद आसखी सरदार अली अदाद सुंदर बार है करहले मुझो पीर मुर्शिद आशिक अली अदाद सुंदर बार अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू कुल शरीफ पढ़ो सभिनी अज़ीज़न क़रीबन के बख्शीदा सी ऐं महफ़िल में जो ज़िक्र कयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नगर वाले रख रहा है जेके दस्तगीर जो मुरीद थियण थोड़ा वो हथ मथे करे वडी मेहरबानी हाणे हेठ कयो हाणे अल्लाह ताला आवाजो हथ कबूल फरमाइंदो पढ़ंदा वञो दस्तगीर जे मुरीदी में आवां के दाखिल कयो आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ईमान आंदो अल्लाह जे सभनी मलाइकन दे किताबन दे आखिरी ज़मान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे तौबा कयम सभनी सगीरन कबीरन गुनहन खां मुरीद थियुम गौसुल वरा गौस सकलैन पीरन जे पीर सुने दस्तगीर जो मुरीद थियुम कादरी सिलसिले में मारफत मुर्शिद आशिक अली शाह जीलानी जी हाणे बुधो दस्तगीर जो फरमाना 5 वक्त नमाज पढ़ो मारा परे रहो सलाशी तमाम घणी पढ़ो जो हाल हो हर महीने दस्तगीर जी यारी शरीफ कंदा कयो के भी नमाज जे वांदे को चार तक भी कादरी सिलसिले जो जिक्र कयो पहिरीं त जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल बी त जो इल्लल्लाह मुहम्मद रसूल बी त जो अल्लाह 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 रब्बी जल्ल जलाल जो चीज जो हो दस्तगीर जे मुरीद थियण जी अवां खे मुबारक हुजे दस्तगीर जी गुलामी में दाखिल जा ऐं जेको जो कुल शरीफ पढ़िया थी अवां जे हवाले ते दुआ खैर थिए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना महबूबना व महबूब रब्बिना व बारिक व सल्लिम अलैहि अजमाइन मुझा मुराए करीम जेको दुरूद शरीफ पढ़े वियो कुल शरीफ पढ़िया विया हेॾे तवजो कयो हिकिड़ो डिश में हथो जे हिकिड़ो दुआ में विझी सघंदा जेके कुल शरीफ पढ़िया विया दुरूद शरीफ महफ़िल में ज़िक्र कयो हाज़िर ताम कलाम यारी शरीफ जो नज़र न्याज़ कयो सजो सबूरो सवाब तोहफ़तन नज़रानतन मुझे महबूब मदीने वाले साईं जे दरबार आलिया में पेश आमीन शहीद जामी के दरबार खासुल खासा गौसुल वरा गौस सकलैन पीरन जे पीर तुलबर दस्तगीर के दरबार खासुल खासा सवाब असांजे रहबर कामिल बाबा से मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी जन्नतुल बकिया वाले जे दरबार आलिया में पेश उन का बाद में जिन फकीरन ये महफिल सजाई उन जे अजीजन करीबन जी मगफिरत फरमा उन जे अजीजन करीबन जी बख्शिश फरमा जिन महफिल में रुपयो दाणो खर्च कयो उन जे रिज़्क़ रोज़ी में बरकत फरमा हाज़िर जमात जे अजीजन करीबन जी बख्शिश फरमा हाज़िर जमात जे अजीजन करीबन जी बख्शिश फरमा हाज़िर जमात जे अजीजन करीबन जी बख्शिश फरमा जिनके भी विख ओरे परे को खड़ी आया रहमत अता फरमा महुआ जे सदके करम फरमा आमीन साहब हज़रत अल्लामा मौलाना सैकारी मोहम्मद इब्राहिम सईदी साहब जे रहमत अता फरमा आमीन मिठड़े मानवार मुसा मुनीर अहमद कादरी जे रहमत अता फरमा आमीन आतो मुनीर अहमद कादरी से आमीन 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 दरगाह म्याणी शरीफ जा शहजादा बैठा इन्हनि जे सदके असां ते रहमत अता फरमा आमीन आमीन अली मारफ सईं ते रहमत अता फरमा आमीन
फकीर इजाज़तमंद कादरी सही ते रहमतो गुलमरी सही ते रहमतो जेके भी जिनका नाला न वरता हुन ते वद करमत वता कदा दस्तगीर जे सदके करम फरमाए अब्दुल रशीद उस्ताद ते रहमत बरकत कादरी तरीक़ जे नौजवान ते रहमतो दस्तगीर करम फरमाए गुलाम मुस्तफा कादरी ते तमाम घणी खिदमत कई दस्तगीर सही ते रहमतो बरकत इजाज़तमंद कादरी सही ते रहमत वता फरमाए जेके भी दस्तगीर जे तरह जी ड्यूटी जंदा कादरी तरीक़ जे नौजवान आमीन दस्तगीर सदको के कामयाबी अता फरमा आमीन दस्तगीर जे तरह जी नौकरी आमीन सच्ची दिल से नसीब फरमा आमीन नसीब फरमा जो मुर्शिद जन्नतुल बकिया में राजी थी पवे आमीन दस्तगीर जे सदके करम फरमा आमीन 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 बेबरकत ही अल्लाह मलाइकतहु युसल्लूना अला नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना ला इलाहा इल्लल्लाह